अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न सय्यदना व नबियना व मौलाना व मलजना मुहम्मदिन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिबरकति बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल मौलानाल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लिमन शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वहदहु ला शरीका लहु इयचुंदो आय। वहदहु ला शरीका लहु इयचुंदो आय। फर्ज वाजिब सुन्नत ये टे तरक मपाय। तौबा हसदी तस्बीह पढ़ी सा पचान। नांगा पंहिंजे नफ्स खे सही वाट सा तसंदी दोज़ख बा तोड़ाई न अचे। सुभान अल्लाह। वहदहु ला शरीका लहु तो से ईमान मनियो मुहम्मद कारणी तलब साण निसान। यो फायक में फरमान अवतड़ के न औलिया अवतड़ की न औलिया सुतड़े व्या सालिम। एकाई में एक था अहद से आलिम बेबाव बालिम आगे कयो अगही निसोरो नूर ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सचन कोने सूर मौला कयो ममूर अंगज़ल में उन्हें जो। वहदहु जे वठिया इल्लल्लाह से ओरीन। वहदहु जे वठिया इल्लल्लाह से ओरीन। यूं हकीकत गडियो मारफत
हकीकत गॾियो ऐं तरीक़त तोड़ीन मारिफत जी माठ सां ॾे सां दर डोरीन सुख सुता न कॾहिं वेहो विहोड़ीन कलनियो कोरीन आशिक़ अब्दुल लतीफ़ चए। मुंहिंजा बुज़ुर्गो दोस्तो अज़ीज़ मुसलमान भाइरो, सभ खां पहिरीं अचो त मोहब्बत सां अक़ीदत सां ऐं ज़ौक़ सां ॿिन्ही जहाननि जे सरदार उम्मत जे आधार और ग़रीबनि जे यार हज़रत अहमद मुजतबा सैयदना मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार गौरबार में बावाज़ बुलंद दुरूद शरीफ जो नज़रानो पेश करियो ऐं पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व वसल्लम सल्लु अलैहि सलातम व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातम व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा करोड़ एहसान त अल्लाह ताला असांखे ॿीहर ये माह मुबारक नसीब फरमायो। ये वॾी सआदत जी ॻाल्हि आहे, वॾी ख़ुशनसीबी जी ॻाल्हि आहे त अल्लाह ताला पंहिंजे फज़ल सां पंहिंजे करम सां तव्हां असांखे ॿीहर रमज़ान जो महीनो अता फरमायो। अॼु मां तव्हांजे आॾो इन माह मुबारक जी अज़मत ऐं शान जे मुतालिक़ चंद हदीस बयान कंदुसि। अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में दुआ कयूं था त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूं नाचीज़ के हक़ बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं सामाईन के हक़ ॿुधण पोइ असां ॿिन्हिनि खे उन मथे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मां तव्हांजे आॾो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी आयत करीमा तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो। जी आयत करीमा के अंदर अल्लाह रब्बुहु जल जलालहु व अमन वालहु इरशाद फरमाए थो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम। अल्लाह ताला फरमाए थो त ऐ ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। तव्हां गौर फरमायो त हिन आयत करीमा के अंदर अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि, पर कीअं ते त अल्लाह ताला साफ़ क़ुरान में फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। इन आयत पाक खां मालूम थियो त रोज़ा उहे रखंदा जेके ईमान वारा आहिनि, छो त रोज़ो ईमान वारे ते फ़र्ज़ थियो वियो आहे। अल्लाह ताला साफ़ फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू, ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। हाणे मालूम ही थियो त जेके ईमान वारा आहिनि उहे अल्लाह जे फ़र्ज़ खे अदा कंदा, उहे जेके बेईमान आहिनि ऐं जेके बद अख़लाक़ आहिनि या काफ़िर आहिनि उहे हिन सआदत खां महरूम आहिनि। अल्लाह ताला फरमाए थो त ईमान वारो तव्हां ते रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हर मुसलमान मर्द ऐं औरत आक़िल ऐं बालिग़ ते पूरे रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। नमाज शब मेराज जी रात फ़र्ज़ थी ऐं रोज़ा एक रिवायत में आ त 10 शवाल सन हिजरी 2 जे अंदर फ़र्ज़ थिया। एक रिवायत में आ त 10 शाबान सन हिजरी 2 जे अंदर रोज़ा फ़र्ज़ थिया। पर हिकिड़ो सवाल पैदा थिए थो त रोज़नि जे लाइ रमज़ान जे महीने के छो मुंतखब कयो वियो? साल जे अंदर 12 महीना आहिनि, उन्हनि में रमज़ान छो चुनियो वियो ऐं रोज़नि जे लाइ छो रमज़ान जो महीनो मुंतखब कयो वियो? त हिन जो हिकिड़ो सादो जवाब ही आहे त तव्हां ॾिसो, इस्लाम जे अंदर अक्सर अहिड़ा आमाल आहिनि जिन जे पोयां की न की अल्लाह जे नेक बाने जी याद मौजूद मक़सूद आहे। मिसाल तौर हज जो फरीज़ो जेको अरफात जे मैदान में अदा थींदो आहे,
इहो हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं हज़रत हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी यादगार। तव्हां तारीख़ पढ़ो, अरफात जे मैदान में हज जो फर्ज़ अदा थींदो। इहो हज जो हिकिड़ो रुकन आहे। अरफात जे मैदान में हाजी खे सुबुह खां वठी शाम ताईं उन अरफात जे मैदान में रहणो आहे। ई अरफात जो मैदान जी जाओ ते हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी मुलाक़ात थी। इन जाओ ते अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम जी दुआ क़बूल फरमाई, उनकी ख़ता के माफ़ फरमायो। हज जे अंदरि इहो रुकन आहे त जेको बि हाजी अरफात जे मैदान में बिही करे पंहिंजे गुनाहनि खां तौबा कंदो त अल्लाह तबारक व तआला उनखे बि अहिड़ी तरीक़े सां माफ़ फरमाए थो जहिड़ी तरीक़े सां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे माफ़ फरमायो। अहिड़ी तरह क़ुर्बानी जो नेक अमल इहो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल जी सुन्नत आहे। अरफात सफ़ा ऐं मरवा जे दरमियान सई जेको हाजी वञे हज लाइ उनखे सफ़ा ऐं मरवा जे दरमियान डोड़नो पए थो, या भले तव्हां उमिरि लाइ वञो त बि सही ज़रूरी आहे। सही न कंदव हज मुकमल न आहे, सही न कंदव त उमिरि बि मुकमल न आहे। सही छा आहे? सफ़ा ऐं मरवा जे दरमियान डोड़नि खे सही चयो वेंदो आहे, जंहिंजो ज़िक्र क़ुरान पाक जे अंदरि आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो त इन्न सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। रब फरमाए थो बेशक सफ़ा ऐं मरवा इहो ॿई पहाड़ मुंहिंजी निशानियुनि जो आहिनि, यानी मुंहिंजे निशान मझारा आहिनि। रब फरमाए इहो मुंहिंजी निशानियूं आहिनि सफ़ा ऐं मरवा। त सफ़ा ऐं मरवा जे दरमियान सई इहो हज़रत हाजिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सबूर जी उन याद खे क़ाइमु रखे थो। अहिड़ी तरह सोना सरदार असांजा मदनी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हो, अञा रोज़ा फ़र्ज़ न थिया हा, उनखां पहिरीं बि जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो हो त असांजा महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुछ ॾींहं खाइण ऐं पीअण खां परहेज़ फरमाईंदा हा। यानी रमज़ान जे महीने में खाइण ऐं पीअण खां परहेज़ कंदा हा, बुखियो सूंधियो रहण खे पसंदि फरमाईंदा हा। पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला असां ते रोज़ा फ़र्ज़ कया पिया न, तॾहिं रब बि हिन महीने खे पसंदि फरमायो ऐं ईमान वारनि ते अल्लाह रोज़ा फ़र्ज़ कया। छो फ़र्ज़ कया? छो रमज़ान जो महीनो मुंतखब थियो? इन जी हक़ीक़त इहा आहे त अल्लाह ताला फरमाए थो त मुंहिंजे महबूब जी यादि खे क़ाइमु रखियो वञे ऐं मुंहिंजे महबूब जी सुन्नत खे क़ाइमु रखियो वञे। इन वजह से अल्लाह ताला रमज़ान जा रोज़ा पंहिंजे रमज़ान में फ़र्ज़ कया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हदीस पाक आहे, अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगर माण्हुनि खे ख़बर पए, मालूम थिए त रमज़ान जी फज़ीलत व बरकत छा आहे, त मुंहिंजी उम्मत इहो ई तमन्ना करे त सॼो साल रमज़ान ई थी वञे। हदीस पाक हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां सगोरो रिवायत फरमाए थो त अल्लाह जे हबीब उम्मत जे तबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं रमज़ान जी आमद थिए थी, जॾहिं रमज़ान अचे थो, मुंहिंजे महबूब फरमायो त आसमान जा दरवाज़ा खोलिया वञनि था। हिकु ॿी रिवायत में आहे त अल्लाह जे हबीब फरमायो जॾहिं रमज़ान अचे थो, रमज़ान जे महीने जी आमद थिए थी त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था। हिकु वरी ॿी रिवायत में हिन तरह आयो आहे त अल्लाह जे हबीब फरमायो जॾहिं रमज़ान अचे थो, जॾहिं रमज़ान जी आमद थिए थी त रहमत जा दरवाज़ा खोलिया वञनि था, जहन्नम जे दरवाज़नि खे बंदि कयो वञे थो ऐं शयातीन खे क़ैद कयो वञे थो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, छा रमज़ान जी फज़ीलत आहे? मुंहिंजे महबूब जी हदीस ॿुधो। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको शख़्स, जेको बि माण्हू ईमान ऐं इख़लास सां
रमज़ान जा पूरा रोज़ा रखे तो अल्लाह ताला उन जा पोयां गुनाह माफ़ फरमाए थो। मालूम छा थियो इन हदीस का मालूम ही थियो त ही एडो भलारो महीनो आ, एडो अज़मत बुज़ुर्गी वारो महीनो आ, ये बख्शिश वारो महीनो आ जेको पंहिंजे ईमान सां इख़लास सां मोहब्बत सां रमज़ान जा रोज़ा रखे अल्लाह उन जा पोयां गुनाह माफ़ फरमाए थो। हदीस पाक मां तव्हांजे आॾो तव्हांजी समातनि जे हवाले कयां थो। अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह तबारक व तआला माह रमज़ान में हर ॾींहुं इफ्तार जे वक़्तु अल्लाह ताला माह रमज़ान में हर ॾींहुं इफ्तार जे वक़्तु 10 लख गुनहगारनि खे बख्श फरमाए थो, जहन्नम खां आज़ाद फरमाए थो। अहिड़ा गुनहगार जिनके गुनाहनि जे सबब वो जहन्नम जा उन्हनि मथे जहन्नम वाजिब थी चुकी हुई। अहिड़ा गुनहगार इफ्तार के वक्त परवरदिगार आलम अहिड़नि गुनहगारनि खे बि माफ़ फरमाए थो। छा मालूम थियो ऐं मुंहिंजा मुसलमान भाइयो, इफ्तार जो वक्त समझो था। इफ्तार चवंदा आहिनि, पाण जॾहिं रोज़ो खोलींदा आहियो उनखे चवंदा आहिनि इफ्तार। मुंहिंजे मदनी महबूब फरमायो, सोने सरदार फरमायो त जॾहिं इफ्तार जो वक्त थींदो आहे त अल्लाह तबारक व तआला 10 लख गुनहगारनि खे बख्श फरमाईंदो आहे। मालूम थियो त इफ्तार जे वक्त पाखे वेही करे ख़ामोश थी करे पंहिंजे गुनाहनि जी अल्लाह खां माफ़ी घुरणु खपे। छो त हदीस में आहे इफ्तार के वक्त जेका बि नेक दुआ कई वञे थी त उहा अल्लाह जी बारगाह में क़बूल थिए थी। जेका बि नेक दुआ तव्हां इफ्तार के वक्त दुआ कंदो, अगर को मरीज़ आहे त पंहिंजे मर्ज़ जी शिफ़ा लाइ दुआ घुरे, अगर को कर्ज़दार आहे त पंहिंजे कर्ज़ लाहिण जे लाइ दुआ घुरे, अगर बे औलाद आहे त पंहिंजे औलाद जे लाइ दुआ घुरे, अगर साहिब औलाद आहे त पंहिंजे मौला जी बारगाह में औलाद जे नेक थियण जे लाइ दुआ घुरे। छो त इफ्तार जो अहिड़ो हलारो वक़्तु आहे, मुंहिंजे महबूब फरमायो उन वक़्तु दुआ क़बूल थींदी आहे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि जॾहिं इफ्तार जो वक़्तु थिए पाण छा कयूं था, को त केलनि में फथो वेठो आहे, को कारीगरनि में फथो वेठो आहे, को फोन जे अंदरि मशगूल आहे। इफ्तार जो वक़्तु थियो, गाफ़िली थी रोज़ो खोलियोसीं, इहे न थियणु खपे। छा करणु खपे त इफ्तार खां अॻु 10 मिंट या 15 मिंट पाण छा कयूं, रोज़े जो खोलण जो सामान जेको उहो तयारु करे सघूं। पोइ छा करूं, हाणे जेके 15 मिंट या 10 मिंट बचा आहिनि न, इन में अल्लाह जी बारगाह ॾे तवजो करियूं ऐं पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी घुरूं त अल्लाह माफ़ फरमाए। ई साॻी हदीस में मुंहिंजे महबूब ते फरमायो त जॾहिं रमज़ान जे महीने जे अंदरि नमाज़ जुमे जी राति जॾहिं शुरू थिए थी, उनखां वठी करे पोइ जुमे जो सॼो ॾींहुं ऐं पंहिंजो सिध लहण ताईं मुंहिंजे महबूब फरमायो इन हर साथ में अल्लाह ताला 10 लख गुनहगारनि खे बख्श फरमाए थो। अहिड़ा गुनहगार जिनजे गुनाहनि जे सबबु उहो अज़ाब जा मुस्तहक़ थी चुका हा। अॻिते मुंहिंजे महबूब फरमायो जॾहिं रमज़ान जी आख़िरी राति अचे थी त पहिरीं तारीख़ खां वठी करे हेसि ताईं जेतिरनि खे अल्लाह माफ़ फरमायो आहे उनजे मिक़दार जे बराबरि हुन आख़िरी राति में अल्लाह पाक बख्श फरमाए थो। मालूम थियो त ही महीनो बख्शिश जो महीनो आहे, ही मग़फ़िरत जो महीनो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मुसलमान भाइरो, जेको बि तव्हांखे इबादत करणी हुजे त करे वठो, जेका बि अल्लाह जी यादि इबादत बंदगी करणी हुजे त करे वठो। छो त पोखा उथी पोख जासी वट वरहार में, पोखा उथी पोख जासी वट वरहार में, मुंदब वेंदी निकिरी सड़ी थींदी सोख, वो जाथे रुणंदई लोक सिकंदे हिकिड़े संग लाइ। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस आहे, हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाहु तआला अन्हु सगोरो बयान फरमाए थो त अल्लाह जे हबीब फरमायो माह रमज़ान में मुंहिंजी उम्मत के अल्लाह ताला 5 तोहफ़ा अता फरमाया। तो सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे बाबू फरमायो त माह रमज़ान में मुंहिंजी उम्मत के 5 इनाम मिलिया, 5 तोहफ़ा मिलिया। अहिड़ा तोहफ़ा जो मुंहिंजी उम्मत खां अॻे अल्लाह ताला के नबी के भी कोन हासिल कया, यानी कि नबी के वो हासिल न थिया, कि नबी के वो तोहफ़ा न मिलिया।
सिर्फ अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत खे अता फरमाया आहिनि। नंबर 1 अल्लाह जे हबीब फरमायो त जॾहिं रमज़ान जी पहिरीं राति अचे थी त अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत ॾे नज़र इल्तिफ़ात फरमाए थो, यानी नज़र रहमत फरमाए थो। वो जी मथे अल्लाह जी नज़र रहमत थी वञे उनखे अल्लाह कॾहिं अज़ाब कोन ॾींदो। नंबर 2 मुंहिंजे बाबू फरमायो त शाम जे वक़्तु रोज़ेदार जे मुंहुं सां जेके बू निकिरे थी इहो अल्लाह ताला खे कस्तूरी जी ख़ुशबू खां ज़्यादा पसंदि आहे। नंबर 3 त अल्लाह जा नूरी फ़रिश्ता रोज़ेदारनि जे लाइ ॾींहं ऐं राति मग़फ़िरत जी दुआऊं घुरनि था। ऐं नंबर 4 अल्लाह जे हबीब फरमायो त अल्लाह ताला पंहिंजी जन्नत खे हुकुम ॾे थो त मुंहिंजे ॿारनि जे लाइ तयारु थी वञे, मुंहिंजे ॿारनि जे लाइ तयारु थी वञे, जेके दुनिया जी थकावटनि खां ऐं तकलीफ़ुनि खां तुंहिंजे अंदरि अची करे मुंहिंजे घर जे अंदरि मुंहिंजे दार रहमत में अची करे उहो आराम हासिल कनि। ऐं नंबर 5 मुंहिंजे बाबू फरमायो 5 इनाम अल्लाह ई फरमायो मुंहिंजी उम्मत खे त जॾहिं रमज़ान जी आख़िरी राति अचे थी त अल्लाह ताला उन मिड़नी खे माफ़ फरमाए थो, बख़्श फरमाए थो। मुंहिंजे महबूब जी हदीस आहे, अल्लाह जे महबूब फरमायो त रमज़ान जो पहिरियों अशरो रहमत ऐं ॿियो अशरो मग़फ़िरत ऐं टियों अशरो जेको आहे उहो जहन्नम सां आज़ादी जो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत मौला अली शेर ख़ुदा खां मनक़ूल आहे, हज़रत मौला अली जो क़ौल, हज़रत मौला अली फरमायो त अगर अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया खे अज़ाब ॾियणु चाहे हा, हज़रत अली जो क़ौल, मौला अली फरमाइनि था अगर अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे अज़ाब ॾियणु चाहे हा त इन्हनि खे रमज़ान ऐं सूरत कुल हू अल्लाह अता न फरमाए हा, यानी अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे रमज़ान अता कयो, सूरत इख़लास यानी कुल हू अल्लाह अता कई। मौला अली फरमाइनि था इन मां मालूम थिए थो त अल्लाह ताला महबूब जी उम्मत खे अज़ाब नथो करणु चाहे, अल्लाह ताला महबूब जी उम्मत के बख्श करणु चाहे थो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अञा बि वक़्तु आहे त पंहिंजे गुनाहनि खां तौबा कयूं, अल्लाह जी बारगाह में बाराई अर्ज़ु करूं, रोई करे अर्ज़ु कयूं मौला तू गफ़ूर आहे, तू रहीम आहे, अल्लाह तोखे ख़बर आहे, परवरदिगार मूंखे माफ़ कर, हिन भलारे महीने जे सदके अल्लाह जो कसम आहे अल्लाह ताला माफ़ फरमाए। मनक़ूल आहे त हिकु मरतबा अल्लाह ताला हज़रत मूसा अलैहिस्सलाम के फरमायो, छा फरमायो त ऐ मूसा मां उम्मत मुहम्मदिया खे 2 नूर अता फरमाया आहिनि, यानी अल्लाह ताला हज़रत मूसा के फरमायो त ऐ मूसा मां उम्मत मुहम्मदिया के 2 नूर अता फरमाया आहिनि, छो त हू 2 ऊंदाहियनि जे ज़रूर खां नुक़सान खां बची वञनि। हज़रत मूसा अर्ज़ु कयो मुंहिंजा पाक परवरदिगार पालनहार, मुंहिंजा अल्लाह पाक तो महबूब जी उम्मत के नूर कहिड़ा अता फरमाया आहिनि, उहे 2 नूर कहिड़ा आहिनि? अल्लाह ताला फरमायो ऐ मूसा हिकिड़ो नूर रमज़ान, ॿियो नूर क़ुरान, चयो सुभान अल्लाह। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॿीहर अर्ज़ु कयो मुंहिंजा मौला उहे 2 ऊंदाहियूं कहिड़ियूं आहिनि? अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो हिकिड़ी क़ब्र जी ऊंदाही, ॿियो क़यामत जी ऊंदाही। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तव्हां चाहियो था त असांजी क़ब्र जे अंदरि ऊंदाही न हुजे, क़ब्र रोशन थिए, क़ब्र में नवा अज़ाब न अचे, त उनजे लाइ ज़रूरी आहे 2 नूरनि खे पकड़ो, छो त अल्लाह ताला फरमायो आहे हिकिड़ो नूर आहे रमज़ान, ॿियो नूर आहे क़ुरान, जेको क़ुरान पढ़ंदो उनजी क़ब्र रोशन हूंदी ऐं उनजी क़यामत बि रोशन हूंदी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुहसिन मिल्लत इमामुल आरिफ़ीन हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े दड़ी रहमतुल्लाह अलैह जी विलादत बासआदत हिन महीने जी 6 तारीख़ जो थी आहे, यानी पीर साईं सरदार महबूब रोज़े दड़ी जी विलादत पैदाइश रमज़ान जो महीनो आहे 6 तारीख़ जो थी, इहो पंहिंजे लाइ वॾी ख़ुशी जो मौक़ो आहे। हिकु त ई भलारो महीनो, ॿियो पंहिंजे महबूब मुर्शिद जी विलादत जो महीनो आहे। उहो रोज़े दड़ी बादशाह जी चोरनि खे अब्दाल बणाया, जे नलायकनि खे लाइक़ बणाया, जे निभागनि खे सभागा बणाया, जंहिंजी नज़र फैज़ सां हज़ारे जेके फ़क़ीर हा उहे अल्लाह जा कामिल वली बणिजी विया। हिकिड़ो शाइर चवे थो त
रोज़े धणी रंगिया के कोढ़े के काढोड़, रोज़े धणी रंगिया के कोढ़े के काढोड़, लखी लाल अबदाल कया जानब संधी जोड़, तो कहोड़ी उते घोड़ आश्क जा एजाज चए। जामे महफूजा शरीफ के अंदर नकुल आ त जॾहिं महबूब रोज़े रा धणी बादशाह जिंजा तव्हां ऐं असां मुरीद आहियूं, महफूजा शरीफ के अंदर नकुल आ त जॾहिं रजब जो महीनो ख़त्म थियण ते हूंदो हो त महबूब रोज़े धणी बादशाह जमात सां गॾिजी शाबान जो चंड विहारींदा हुआ। अॼु तव्हां रमज़ान जो कोन विहारो, पर महबूब रोज़े धणी जी इहो रूस हूंदी हुई, महबूब रोज़े धणी बादशाह जी इहो आदत हूंदी हुई त जॾहिं रजब जो महीनो ख़त्म थियण ते हूंदो हो त जमात सां गॾिजी महबूब शाबान जो चंड विहारींदा हुआ। ऐं छो ॾियारींदा हुआ त शाबान जो महीनो रमज़ान के पुरबहार महीने जो दरवाज़ो आहे, इन मुक़दमो आहे। पोइ जॾहिं शाबान जो महीनो इख़्तिताम ते हूंदो हो त महबूब जमात सां गॾिजी ॿीहर रमज़ान जो चंड विहारींदा हुआ। ऐं जॾहिं चंड नज़र ईंदो हो त महबूब मुर्शिद जी ख़ुशी जी इंतिहा न रहंदी हुई। रोज़े धणी बादशाह एॾा ख़ुशि थींदा हुआ। जामे महफूज़ात में अचे थो त महबूब रोज़े धणी रमज़ान की ख़ुशी के अंदर पंहिंजी मस्जिद के सिंगारींदा हुआ। त सुभान अल्लाह। छा कंदा हुआ? मस्जिद के सिंगारींदा हुआ। जामे महफूज़ात में आहे उन वक़्त के अंदर डिस्का न हा, लाइटूं न हुयूं। पोइ छा कंदा हुआ? सॼी मस्जिद के इर्द गिर्द चिराग लॻाईंदा हुआ, फानूस लॻाईंदा हुआ, बत्तियूं लॻाए मस्जिद के सिंगारींदा हुआ। इन नकुल खां इहो मालूम थियो त रमज़ान के महीने के अंदर अल्लाह के घर के सिंगारण, मस्जिद के सिंगारण ई अमीरुल पीर साईं सरदार मोहम्मद राशिद रोज़े धणी जो तरीक़ो आहे। रमज़ान जो महीनो अचे त मस्जिद के सिंगारियो वञे, छो त महबूब रोज़े धणी जो तरीक़ो आहे। महबूब रोज़े धणी बादशाह रमज़ान के महीने में मस्जिद के सिंगारींदा हुआ, मस्जिद के सवारींदा हुआ पंहिंजनि हथनि सां। महफूज़ा शरीफ के अंदर नकुल आहे। महबूब रोज़े धणी फरमायो त जेके पोड़हित आहिनि, जेके कमु करण वारा आहिनि, कमकार वारा, उन्हनि खे घुरिजे त हू 11 महीना मज़दूरी कनि, पोड़त कनि। ऐं रमज़ान जो जॾहिं महीनो अचे त हू आराम सां फरहत सां वेही करे रमज़ान जो महीनो गुज़ारीनि। ऐं रमज़ान में धंधे जो हिर्स न कनि, धंधे जी अहिड़ी लालच न कनि। मां नथो चवां, रोज़े धणी चयो आहे। मां फरमायो त जॾहिं रमज़ान जो महीनो अचे त धंधे जो हिर्स, धंधे की तमन्ना, लालच छॾी करे रमज़ान जा रोज़ा रखो। मां फरमायो त जेको बि माण्हू, जेको बि शख़्स रमज़ान फरहत सां गुज़ारींदो, जेको रमज़ान आराम